बांदी भरिसां आराई फार्म हाउस से बीपी अॻवान मोहम्मद सलीम आराई पारां शानदार जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें महिमान PS 36 जे नामज़द उम्मीदवार डॉक्टर अज़रा पेचूहो, अली अकबर जमाली, ज़ामिन अली ज़रदारी, सलीम रज़ा जलवाणी, काज़िम शाह शिरकत कई। जलसे में मर्दन तोड़े औरतुनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त आयल महिमाननि मथां गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो वियो। जलसे जे मेज़बान मोहम्मद सलीम आराई पारां डॉक्टर अज़रा पेचूहो खे सिंध जी तहज़ीब चादर पेश कई ऐं ज़ामिन अली ज़रदारी, अली अकबर जमाली, परवेज़ अहमद दायरी खे पटका ऐं लुंगी पाराया विया। उन मौक़े ते PS 36 जे नामज़द उम्मीदवार डॉक्टर अज़रा पेचूहो ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। अॼोके जलसे में PP वर्कर मर्द तोड़े औरतुनि वॾे अंग में शिरकत करे साबित कयो आहे त पीपल्स पार्टी अवाम जी पार्टी आहे। हुन वधीक चयो त अचो त 8 फ़रवरी ते सुबुह जो सवेर पोलिंग स्टेशन ते पहुची पंहिंजो वोट तीर ते ॾेई मुखालफ़नि खे ॾेखारियऊं त पीपल्स पार्टी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी पार्टी आहे। इंशाअल्लाह पूरे पाकिस्तान पीपल्स पार्टी खटींदी ऐं वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तट जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।